अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफ़ां तारीख़ी मार्ग बचाओ सिंध बचाओ जनरल सकाफ़ती सॾ ते डिघड़ी ऐं आसपास जे ॻोठनि में भरपूर तरीक़े सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जी शुरूआत थी वई आहे। इन हवाले सां गवर्नमेंट मिडिल स्कूल नूर मोहम्मद मोसेपोटा में शानदार तक़रीब कोठाई हुई, जंहिंमें शरीक स्कूली ॿारनि सकाफ़ती लिबास पाए पहुता ऐं हर तरफ़ सिंध जी झलक नज़र अची रही हुई। इन मौक़े ते स्कूल जे हेडमास्टर लाला मोहम्मद इसाक अली मोहम्मद मोसेपोटो ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त हज़ारे साल पुराणी सिंध जी सकाफ़त ॾेह तोड़ पर ॾेह में असांजी सुञाणप आहे। अजरक ऐं टोपी समेत सिंध जी महिमान नवाज़ी जी पिण दुनिया में हक़ आहे। 1 डिसंबर ते सिंध सां सकाफ़त सां मोहबत जो ॾियारो आहे, जेको असां ईद जी मल्हाईंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।